वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। शास शास यार तो मुंह चारों तरफ विछाए छॾियो आहे। हाणे ॾिसां त न यार में सभ खां पहिरियां फासे केर थो, शामिर फाथो या रुखसार फाथी। ॿिन्ही मां को हिकिड़ो फाथो पोइ बि फ़ाइदो मुंहिंजो, छो त ॿई मुंहिंजा जानी दुश्मन आहिनि। जानी शायदि हिननि खे इहा ख़बर ई न आहे त शेरोज़ ख़ान जो ही कुझु टियों रूप आहे। शेरोज कहिड़े सोचनि में गुम आहे? बसि मां पंहिंजी तक़दीर ते सोचां पई, ॾिस किथां खां किथे अची पहुतो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि ते पोइ सही वक़्तु अचे त पोइ गौर कंदासीं। उन टाइम तोखे ख़बर ई कोन हुई न, तूं ताक़त जे अंध में गुम हुए। शायदि इहा तोखे ख़बर ई कोन हुई त जेको सिज उभरंदो आहे उहो लहंदो बि आहे। बहरहाल तव्हां हुकुम कई, हिते कीअं आया हो? जेकॾहिं तव्हां मूंखे सॾु करे वठो आहे धी, ही नौकर तव्हां वटि अची पहुचे आहे, तव्हां तकलीफ़ छो कई? मूं इहो सोचियो बि त तुंहिंजी सज़ा में मां नरमी आणियां। न रुखसार, मुंहिंजी तकलीफ़ में तव्हां नरमी न ॾेखारे। मां त हाणे कमु करे करे इन कमनि जो आदी बणिजी चुको आहे। तव्हांजी इन नरम दिली जी महिरबानी, पर मूंखे का बि ज़रूरत न आहे। तूं अञा बि मूंखे आकड़ थो ॾेखारीं? रुखसार बेगम, हिकु नौकर जी हैसियत भला छा आहे जो मां तो पे आकड़ ॾेखारींदुसि? मां त मोमिन बणिजी चुको आहियां, ग़रीब ऐं मिसकिन थी वियो आहे। मां त तुंहिंजे कम जी नरमी जी ॻाल्हि पई कई। तोखे ॻाल्हि इहा न वणी त तुंहिंजी मर्ज़ी, तोखे तो ख़ुशि थियणु खपे। रहंदो तूं चवीं थो त मूंखे नरमी जी का बि ज़रूरत न आहे। शुरू में मूंखे तमामु घणी तकलीफ़ थी ऐं मां सभु कुझु इहो महसूसु कंदो हुयसि त ही सभु कुझु छा आहे, पर आस्ते आस्ते मां सभु कुझु सिखी वियसि। हूअ बि मुंहिंजी ज़ाती हैसियत आहे छा? मां त आम घरेलू हुयसि, इन जे करे नौकर बणिजी वियुमि। ही सभु माल मिल्कियत शामिर ख़ान जा आहिनि। रुखसार बेगम, शायदि तोखे इहा ख़बर न आहे त मां शैतान जो बि अपो बणिजी चुको आहियां। यादि रख, छॿींदोसि कोन, कॾहिं बि न। शेरोज़ जो चवणु आहे त रुखसार बेगम पंहिंजे आशिक़ सां मिली मूंखे मारण जी प्लानिंग पई करे। तूं मूंखे इहो ॿुधाए त हिन ॻाल्हि में केतिरी सदाकत थी सघे थी? शमीर साईं, जेतिरो मां रुखसार बेगम खे सम्झां ऐं सुञाणा थो न, पर यार मकारी उनजे रग रग में शामिल आहे। इन मामले ते मां का बि राय नथो ॾेई सघां, छो त शेरोज़ ख़ान क़ाबिल एतबार माण्हू न आहे। हा, इहा ॻाल्हि बि आहे। शेरोज़ जो चवणु आहे त हुन रुखसार खे शम्स सां ॻाल्हाईंदे ॿुधो आहे। ठीकु आहे, इहा ॻाल्हि सही आहे, पर यार शेरोज़ ख़ान खे तव्हां सां ओचितो ईअं हमदर्दी कीअं थी सघे थी? हक़ीक़त में त हुनखे इहो सभु मालूम थियण ते ख़ुशी महसूसु थियणु खपे हा, पर हुन त तव्हां ते जुगली खाधी। साॻियो सुवाल मुंहिंजे ज़हन में बि पैदा थियो। मूं शेरोज़ खां पुछो त हुन चयो त मां नथो चाहियां त हिकु ग़ैर औरत पंहिंजे आशिक़ सां गॾिजी हिन सॼी मिल्कियत जी मालिक बणिजी वञे, ऐं हू चाहे थो त सॼी मिल्कियत जी सॼी सल्तनत मुंहिंजे हथ हेठि हुजे। शेरोज़ ख़ान त आहे कूड़ो मकार, रुखसार बेगम खां बि 4 कदम अॻिते आहे, पर बुरे माण्हू खां बि कॾहिं कॾहिं को चङो कमु थी वेंदो आहे। हा बिल्कुलु, मूं बि इहो ई सोचियो त हुनजे मथां वैसा कयूं, पर अलाए छो मूंखे हुन ते यकीन नथो अचे। शमीर साईं, उनजी ॻाल्हि खे फ़िलहाल तव्हां शक जे दायरे में रखो ऐं रुखसार बेगम जी हर हरकत मथां नज़र रखो। आस्ते आस्ते पाण सभु ॻाल्हि ख़बर पइजी वेंदी।
हेलो केर? अदा मां आहियां मीरा। हा भेण मीरा, मूंखे तुंहिंजे फोन जो इंतज़ारु हुयो। अदा इन करे त कॉल कयमि पर थोरी देरि लॻी वई। का ॻाल्हि न आहे मुंहिंजी भेण, का ॻाल्हि न आहे। तूं हिते ख़ुशि त आहीं न? पाण खे अकेलो महसूस त नथी करी न? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं ख़ुशि आहियां। ॻोठ जा माण्हू सभई सुठा ऐं प्यारा आहिनि। तुंहिंजो सहुरो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? मुश्ताक वारा ॿुधाइनि पिया त वॾे घर जा माण्हू आहिनि, ज़मीनूं ऐं जाइदाद पंहिंजा अथनि, ऐं साजन उन्हनि जो अकेलो पुटु आहे, अकेलो वारिस आहे। अदा मल्हार नालो आहे साजन जो ऐं हू अकेलो वारिस कोन्हे। हिकु भेण बि अथसि, चांडोकी हुनजो नालो आहे। हा मुंहिंजी भेण, न्याणी त घर में महिमान वांगुरु हूंदी आहे। जीअं तूं ओचितो मुंहिंजे घर खां हली वई आहीं, ईअं कॾहिं न कॾहिं चांडोकी बि हली वेंदी। हू तमामु घणी पढ़ियल ऐं आज़ाद ख़्याल जी छोकिरी आहे। ऐं शामरात कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? हिकिड़ो बाज़ारो गकर। अदा तूं हिकु ॿिनि ॾींहंनि में मुड़ी अच न, हिते तोखे चाचा शाह मुराद ऐं चांडोकी वारनि सां मिलायां। अहिड़ा सबाजड़ा माण्हू तो अॻु में न ॾिठा हूंदा। बाबा साईं, मीरा ॾाढी मासूम ऐं हसास छोकिरी आहे। मूंखे लॻे थो त अदा मल्हार जी हुन सां ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़रंदी। तो हुन सां मोमल जो ज़िक्र त न कयो न? ऐं चरी त कोन आहियां बाबा, जो नई नवेली कुंवार खे अदा जे गुज़िरियल इश्क जा किस्सा ॿुधाए उन जी ज़िंदगी में ज़हर घोलिया। मूंखे डपो त ॻोठ जी छोकिरियुनि मां का छोकिरी न अहिड़ी ॻाल्हि करे विझे, या वरी तूं न अणॼाणाई में मूमल जो ज़िक्र करे विझी। बाबा साईं मूं सभिनि खे सम्झाए छॾियो त मूमल जो अदा मल्हार जे हवाले सां कुंवार जे आरो ज़िक्र न कजे। जी मल्हार जो रवियो नोट कयो अथई? हू ओपरो ओपरो महसूस थो कराए, ईअं थो लॻे ॼण हुन जी दिलि असांखे क़बूल नाहे कयो। बाबा साईं, अदा जो हिन में को ॾोह न आहे। नफ़सियाती प्रॉब्लम जे करे अदा जे रवैये में विगाड़प आहे। सोढो बि मल्हार खे वठी ॻोठ घुमाइण वियो आहे। मूंखां इहो विसरी वियो त हुनखे झलिया त मूमल जो ज़िक्र न करे हुन सां। यार मल्हार, कुछ सोच यार, सोच। ही वण ॾिस, ही जॻह ॾिस, हिन वण जे हेठां सॼी सॼी राति वेहंदा हुआसीं, कचहरियूं कंदा हुआसीं। कुछ यादि कर यार, यादि कर। ॿियो केरु यार ॿिया ॻोठ जा नौजवान, ख़ासि करे असांजो यार सालियो, ये टिनिनि जो पाण में जोड़ हूंदो हुयो। साले मूंखे यादि कोन थो अचे, पर तो मूंखे साले सां मिलायो छो न आहे? हिनमहिल किथे आहे उहो? छा थियो सोडा? साले जी ॻाल्हि निकिती आहे ऐं तूं उदास थी वियो आहीं। साले सां पंहिंजी मोहबत ई अहिड़ी रही आहे, जेकॾहिं तोखे कुझु यादि अचे हा न त तोखे सॼी ख़बर पइजी वञे हा त असांजी केतिरी मोहबत आहे हिक ॿिए सां। हींअर साले किथे आहे? यार मल्हार, हिन टाइम साले मुंहिंजी न दिलि में आहे, बसि तस्वीरनि में आहे। बसि हर वक़्तु हुनखे यादि कंदो रहंदो आहियां। इहे सम्झ ॼण मुंहिंजी अखियुनि जी आॾो आहे। यार मल्हार, असांजो साले जो दोस्त, पंहिंजो यार जिगर भाउ असांजो बिजार ख़ान जे माण्हू जे हथां मारिजी वियो आहे। ओ ख़ुदाया, कीअं ऐं छो? यार हूअं बि बहादुरनि जी ज़िंदगी थोरी हूंदी आहे। यार साले चवंदो त जेकी बि ज़िंदगी आहे न, बहादुर थी जियो। चवंदो हुयो मुड़ुसनि जा कद या मथे हुजनि या कटियल हुजनि, कहिड़ो रस्तो त हुनखे पसंदि ई न हूंदो हो। अजीब आहे, को ऊचो घाट हले त हुनखे मारे छॾियो। अजीब रस्म शुरू कई आहे तव्हां। यार मूंखे बि लॻंदो आहे त मुंहिंजी ज़िंदगी जा हाणे थोरा ॾींहं आहिनि। मूं बि यार साले वांगुरु ईअं सम्झो बहादुर शयूं थी घुमंदो थो वठां। अॼुकल्ह त झंग में बि शींहं महफ़ूज़ न आहे, ऐं तूं माण्हुनि जे विच में शींहं थी जीअण चाहींदे, इहो तुंहिंजो जीअण फज़ूल आहे। यार सच पुछी मल्हार त हिन ज़िंदगीअ खां तंग थी वियो। जेके मुंहिंजे बचपन जा दोस्त, मुंहिंजे भाइरनि जहिड़ा, उहे मूंसां साम्हूं न हुजनि, मूंसां गॾु न हुजनि त जीअण जो कहिड़ो मक़सदु? पर हाणे मूंखे ख़ुशी थी आहे त मुंहिंजो भाउ, मुंहिंजो यार मल्हार वापसि मोटी आयो आहे। सोडा, तूं मूंखे दुआ कर त मूंखे पंहिंजो गुज़िरियल वक़्तु यादि अचे।
तव्हां पंहिंजूं सलाहूं ॾियण खां बहितर आहे त मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। शमीर ख़ान जी गद्दार संगत खे ॻोल्हे हथु कयो, छो त मुड़ुस माण्हू खे हुनजा भाड़िया यार ई माराईंदा आहिनि। किबला साईं, शमीर नओं माण्हू आहे ऐं हुनजे वेझनि दोस्तनि जी असांखे अञा का ख़बर नाहे। हा त पोइ जांच कयो न, चङे नमूने जांच करे मूंखे हुनजी पूरी डिटेल आणे ॾियो। तव्हां चओ था त जांच करणी पवंदी। उथे वेह कंहिंसां, ऐं सभिनी खां वधीक रिचो कंहिंखे आहे। ऐं हा, हिकु ॿी ॻाल्हि त हुनजो क्लोज़ दोस्त जेको इहो रहीम आहे, इहो केरु आहे? ॿुधा त इहो हमराह ख़ान बहादुर शमीर ख़ान जी ख़िदमत जे लाइ रखियो हुयो। हाँ साईं, इहो रहीम शमीर ख़ान जो साॼो हथु आहे। ऐं असांखे इहो साॼो हथु फौरी तौर ते कपिड़ो आहे, सम्झो? कोशिशि करे था ॾिसूं, बाक़ी कमु ॾाढो मुश्किल आहे। तो जॾहिं खां इहो कमु कोन थींदो, या त मूंखे पूरी पक आहे, वरी बि हिन कम जे लाइ नंढे भागे शम्स जूं ख़िदमतूं हासिल करणी पवंदियूं। बिजार ख़ान, तव्हां सभिनी जे साम्हूं शम्स जी ॻाल्हि कंदा आहियो। काथे शम्स तव्हांजा पेर न कढे। शम्स कमीनो ज़रूरु आहे, पर हू निमक हराम न आहे। हू मुंहिंजे कमींदो रहियो आहे, हालांकि मां त हुन सां केतिरनि ई मौक़नि ते वेसा गादियूं कयूं आहिनि। साईं, छा हुन ख़बर न हूंदी वैसा गातनि जी? न ख़बर अथसि। हिकु ॿ भेरा अण सिधी तरह मयारूं बि ॾिनियूं अथई, हिकु ॿ भेरा अण सिधी तरह मयारूं बि ॾिनियूं अथसि, ऐं हिकु ॿ भेरे त ॾंद चक ॾेई चुप बि थी वियो। मूंखे त इहा परेशानी खाई वई आहे त रुख़सार आख़िर मिलण लाइ एतिरो दूर छो पई भरे। किथे इहा रुख़सार शमीर खे मारण त नथी चाहे? रुख़सार मूंखे ॿ टे दफ़ा इहो बि चयो हो त मूं शमीर खे मारण जी प्लानिंग करे छॾी आहे। ॾिसूं था त रुख़सार कहिड़ो मंसूबो तयारु कयो। आखिर रुख़सार जानू आहे त वॾी शाते। अच्छा, इन जो मतिलब त शेरोज़ ख़ान सही चई रहियो। इन्हनि ॿिन्ही लव बर्ड्स जे विच में का खिचड़ी पची रही आहे। बिल्कुलु शमीर साईं, का त गड़बड़ ज़रूरु आहे। हीअं कर जो तूं हिननि ॿिन्ही जूं गॾु कुझु तस्वीरूं कढी वठ। छा तव्हां इन्हनि तस्वीरनि खे सबूत तौरु रखणु चाहियो था? जी, शम्स सां मुलाक़ात वारी ॻाल्हि न मञण ते रुख़सार बेगम खे ॾेखारे सघजनि। इहो सभु बाद में मां तोखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे शमीर साईं, मां हिन जूं हींअर ई इहे तस्वीरूं क्लिक करे थो वठां। साईं, जेकॾहिं तव्हांजी तरफ़ां इजाज़त हुजे त शम्स साहब खे हल्को फुल्को टेलर बि ॾेखारणु घुरिजे। पर तूं पाण खे ज़ाहिर बिल्कुलु न कजां, ऐं न ई वरी रुख़सार बेगम खे इहो शक पवणु घुरिजे जो असां हिन सभु में मुलविस आहियूं। हा साईं, मां अहिड़ो कुझु करियां थो जो शम्स मोचड़ा बि खाई वञे ऐं हुनखे अंदाज़ो बि न हुजे त इहे मोचड़ा मूंखे कीअं आहे। पर अवल त मूंखे हिननि जूं तस्वीरूं कढणियूं आहिनि। ठीकु आहे, तूं पंहिंजे कम सां लॻी वञ। हाणे ॿुधाईंदुसि शमीर ऐं रुख़सार खे त शेरोज़ सां कीअं अटकाइबो आहे। हाणे मां उन्हनि ॿिन्ही खे पंहिंजे इन्हनि आङुरियुनि ते नचाईंदुसि ऐं उन्हनि खे इहो ॿुधाईंदुसि त कंहिंजे ज़हन सां कीअं खेॾिबो आहे ऐं काया कीअं पटल कबी आहे। मैडम 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 रुख़सार जे चेहरे जे तासुर
ऐं उनजे हलण जा क़दम ॿुधाए रहिया आहिनि त का वॾी ॻाल्हि थी आहे या शामिरनि जी बेइज़ती कई आहे या इहो शमशू फ़ोन ते खे कुझु ग़लति ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि इन जे करे मैडम साहिबा तकड़ में गुस्से में हुई पोइ त शाबाश शाबाश ज़ीनत मुझी ॻाल्हि त ॿुधो। मूंखे कुझु बि न आहे ॿुधणो। तूं वञी करे न पंहिंजे यार साले जो बदिलो वठ। ज़ीनत ज़ीनत मुझी मोहबत तोसां आहे। मूंखे तोसां मोहबत हुई। हुई मतलब हाणे तुझी मोहबत न आहे। तू ही छा थी चवी ज़ीनत? महिरबानी करे तू हितां हलियो वञ सोडा। कावड़ छॾ तूं कावड़ छॾ तुंहिंजी कावड़ मूंखे मारींदी तुझी कावड़ मूंखे मारींदी पर हिकिड़ी मुर्क जी यारींदी कावड़ छॾ तूं कावड़ छॾ तुंहिंजी कावड़ मूंखे मारींदी। सोडा हाणे तू छा बि कर सॼो सोन थी अच। तू हाणे मुंहिंजी दिलि टोड़े छॾी आहे। ज़ीनत इंसान ख़ता जो घर आहे। मां बि इंसान आहे मूंखां बि ख़ता थी आहे। हाणे खणी माफ़ करे। तू हाणे खणी कहिड़ियूं बि ॻाल्हियूं कर पर मुंहिंजे दिलि में नफ़रत अची वई सो अची वई हाणे ख़तम कान थींदी। मुंहिंजी तूं ॻाल्हि त ॿुधो। हथ पकड़ण जो हक़ तू विञाए चुको आहीं सोडा। तो मुंहिंजी दिलि दुखाई आहे इहा ॻाल्हि मूंखे कॾहिं बि न विसरंदी सोडा। अरे यार तूं एॾी संगदिल अॻ में त कोन हुई आहे जो हाणे थी आई। तुंहिंजे करे मूंखे फापू जहिड़ी कमज़ोर माई जी बि ॻाल्हियूं ॿुधणियूं थी पवनि। हुन चयो हुयो सोडो तोखे कोन अपनाईंदो सो हुन जी ज़बान मुबारक थी वई। ज़ीनत तूं छॾियो उन्हनि खे। ॾिस न हे ॾिस मां तो ॿुधाए हाणे त कावड़ खे ख़तम कर न। ज़ीनत ए पापल मूं उमिरि ते वञण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं चवां थो ज़ीनत धीअ जो बार लाहे पोइ वञी अल्लाह जे महबूब काइनात जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वञी चौंठ चुमां। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सदा वञे पर ॻाल्हि त ॿुधो वरी ज़ीनत जो ॿियो को रिश्तो ॾिठो अथई छा? इहो सोढल जो आहे वरी वरी धीअ खे गार त कोन ॾिबी न। वॾी ॻाल्हि आहे अॼु वरी ॿी ॻाल्हि पियो करी ऐं ॿ ॾींहं अॻु में छा चयो हुई त निकिरी खे खूह में कोन उछलाईंदुसि इन सोढे खे कोन ॾींदुसि। अॼु वरी बिस्मिल्लाह। सोढल जे दिमाग़ में सालिया जे बदिले जो जुनून हुयो। हाणे निभागे सोढल खे होश अची वियो आहे त हाणे छा कयां। तोखे कीअं ख़बर पई तो साले खां जेको बदिलो पियो वठे हाणे हुनजी पचरी छॾे ॾिनी अथसि इहो वरी कीअं? सुबुह शाह मुराद खान जे घर में मुंहिंजी हुन सां ॻाल्हि ॿोल्हि थी हुई। हाणे हुन ॻाल्हि तां लही वियो आहे ऐं घणे क़दुरु इन चिबुड़ खान ई हुनखे भड़कायो हो। इहो उहो डाड़ी आहे केॾियूं डाड़ूं हणंदो आहे लाला माल खलास पुट जे मोह खां पोइ डाड़ूं छॾे न तूं। हाणे ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾ फापुल हीअ असांजी ज़ीनत अचे न हाणे पाण में वेही गॾु सलाह कयो हे ॾाज ॾूज मां कुझु रहियल हुजे त पोइ मूंखे ॿुधायो उहो मां वठी ईंदुसि। हाणे सोढे ऐं ज़ीनत जे विहांउ में देरि न हुजणु खपे। तूं छो वठी ईंदे इलाही शयूं खुटल आहिनि ऐं पाण ईंदुसि बाज़ार में वठी ईंदुसि मां इन खे ख़बर पए थी तोखे हाणे कहिड़ी ख़बर मूंखे पैसा ॾिजांइ। हा पलखने में ये छा थी वियो? आख़िर ये माण्हू कहिड़ा हुआ ऐं शमशू खे एॾो बेदर्दीअ सां आख़िर छो मारियो? उनखे काॾे वठी विया? अरे शमसू तू आई न? शमसू मां आहियां पर तरीक़ो कहिड़ो तुंहिंजो ॻाल्हाइण जो? मां तुंहिंजो इख़लाक़ जो लेक्चर ॿुधण कोन आयो हिते। ॿुधाई न जेकॾहिं असां न ई हलियो न विची कपे छॾींदासीं। एक्सक्यूज़ मी गुस्ताखी न कयो ऐं न ई वरी मूंसां विड़ो। इहा हिमत तव्हां में किथां आई आहे? पाण खे ई मोतबर फने खान थो सम्झे केॾी महिल चिस्मो पाए थो घुमे केॾी महिल वरी इहा चोटी थो पए। ॾिसो छा था वठोसि। बियो 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 मूंखे
पहिरियां इहो ॿुधायो त मुंहिंजो ॾोहो कहिड़ो आहे ऐं तव्हां मूंखे छो पिया मारियो कंहिं तव्हांखे मोकिलियो मूंखे मारण लाइ हा ॿियो मां तव्हां सां लहंदो जल्दी हलण जी कयो मां ई रुखसार पोयूं पई आई हल रे हल ये आखिर केड़ा माण्हू हुआ जेके समझो कि मारे नहीं कुटी नहीं थिया काथे ये त ना ये माण्हू शमीर जा हुजनि बाबा बाबा साले जी जुदाई जो दुख त पंहिंजी जाइ ते इहो घाव त जिंदगी भर भरजी न सघंदो इन्हनि ॻोढ़नि सुकण जे इंतज़ार जे बदिरां मां सोचियां थो त तुंहिंजो विहांउ करे पंहिंजनि कुल्हनि तां इहो भार हमेशह हमेशह जे लाइ लाहे छॾियां बाबा ये वक्त शादी जी ॻाल्हि करण जे लाइ मुनासिब न आहे बाबा अञा त बहु साले जी क़बर जी मिटी बि न सुकी आहे बाबा धी मुंहिंजे अंदर जे मक्के मथां इन बिजोर ख़ून जे रत जो बुरो जॾहिं पवंदो तॾहिं मुंहिंजे हिन हयाते को थधि जो छंडो पवंदो हाँ तो पोइ बाबा सरदार बिचारा खान के मारण का मुंह के कने रोकियो आहे मारियो हुनखे ॾिस बाबा मां तुंहिंजो पीउ आहियां मां मञा थो त इन ॻाल्हि खां तो कॾहिं बि मूंखे न रोकियो आहे पर ही ज़मानो आहे हमेशह ॻाल्हि जी अॻियाड़ी बि ॾिसणी आहे त पछाड़ी बि ॾिसणी आहे मां पोइ क़दम खणंदो आहे त मां इन जंग में इन मैदान में मारिजी वञा त पोइ बाबा तुंहिंजे धणी साईं ते केरु आहे केरु तुंहिंजी सार संभाल लहंदो इन करे तोखे हथी को करे अॻो पोइ इन जंग में हथ विझा इन जंग जे लाइ जंग मों करे वञा बस इहो थो सोचां बाबा जेकॾहिं मुंहिंजे करे अवां पाण खे मजबूर महसूस था कयो न बाबा त मां जंग मूं करे हली वेंदीसांव बाबा 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 ये कहिड़ियूं ॻाल्हियूं थी पई करी बाबा बाबा चओ त मुंहिंजो अखियूं आहिनि अखियूं तुंहिंजो मुंहिंजे नज़रुनि खां ओझल थी वञे त मुंहिंजे अखियुनि जे अॻियां त उदय थिए थी बाबा मां त कंहिंखे ॾिसी न सघंदुसि तूं उन जज़्बात में न वञ ये ॻाल्हियूं न सोच थोरो सोची सम्झी मुंहिंजे ॻाल्हियुनि ते गौर कर बाबा त मां तुंहिंजे बदिले जे लाइ छा थो पियो सोचां मां अवांजी ॻाल्हि खे सम्झां थी बाबा पर अवां कॾहिं अॼु ताईं मुंहिंजे एहसासनि खे सम्झण जी कोशिश कई आहे अवां त कॾहिं इहो ॾिसण जी बि ज़हमत न कई आहे त आख़िर मां छा थी चाहियां बाबा बाबा तो पंहिंजनि एहसासनि ते पाण कोट ठाहे छॾिया ही ॾिस तोसां तुंहिंजे पीउ जो वाइदो आहे तूं जीअं बि चवंदी जिते बि चवंदी जंहिंसां बि चवंदी मां उते तुंहिंजो हुन सां निकाह कराए छॾींदुसि बसि बाबा बाबा मूंखां नौरोज़ सॼी ज़िंदगी कोन विसरी सघंदो बाबा बाबा जेतिरे क़दुरु मूंखे ॼाण ऐं सुधा
त इहो नौरूज़ मरी चुको आहे। इहा सरबस्ती कहाणी मूंखे सालिया ॿुधाई हुई। बाबा अदा हिन दुनिया में न रहियो आहे त हाणे मां वेही करे इहे सभु शिकायतूं कंहिंसां कयां बाबा? बाबा इहो ॾुख शायदि मां हुनखे सॼी ज़िंदगी माफ़ न करे सघंदसि, कॾहिं बि माफ़ न करे सघंदसि, कॾहिं बि माफ़ न करे सघंदसि। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।